नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कश्मीर में ख़बर ॾींदा हलूं त कश्मीर थाणे जे हद ॻोठ अमीरुद्दीन डोमकी मथां बुगटी बिरादरी के माण्हुनि हथियारबंदनि जो हमलो, जॾहिं त इन मौके ते डोमकी बिरादरी के माण्हुनि इंडस हाईवे ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वियूं। कश्मीर पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिण कई है। केतिरा ई कलाक रोड बंद हुअण सबबि वॾे तादाद में ईंदड़ वींदड़ गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। मुसाफ़िरनि तरफ़ां सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो। इन मौके ते मीडिया आॾो दाहींदे रब नवाज़ डोमकी, तारिक डोमकी, फैज़ मोहम्मद डोमकी ऐं ॿिनि जो बुगटी बिरादरी जे माण्हुनि मथां इल्ज़ाम आणींदे चवणु हो त शाहनवाज़ बुगटी, इस्माइल बुगटी, शेरजान बुगटी ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते असांजे घर मथां रॉकेट लॉन्चर सां हमलो कयो आहे ऐं असांजा माण्हू अगवा करे विया आहिनि। हिननि वधीक चयो आहे त कश्मीर पुलिस ऐं DSP कश्मीर जवाबदारनि सां मिलियल आहे, जॾहिं त SHO थाणे ते मुक़ररु आहे, जॾहिं त कश्मीर थाणे ते पंहिंजे ताबो जमाए असांजे मुखालिफ़नि खां पैसा वरिता आहिनि ऐं हमलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई खां पुलिस खे रोकियो वियो आहे। हिननि IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कंदे चयो त असां मथां हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।